मेड़ में एसीपी पारां महंगाई ऐं पानी जी खोट खिलाफ़ रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। वीडियो लिंक ते मौजूद आहे मंसूर मैसर। जी मंसूर। सिंध यूनाइटेड पार्टी पारां मुल्क में जारी महंगाई, तेल जे अघनि में वाध ऐं पाणी जी खोट खिलाफ़ मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। जंहिं बाद मेहड़ बाईपास खां घंटाघर चौक ताईं पैदल मार्च कयो पियो वञे। असीं हिन धरणे ऐं पैदल मार्च में शरीक एसीपी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जा मुतालबा ॿुधंदासीं उहो छा था चवनि। हथरादू महांगाई जेका कई वई आहे उहा उन जो अॼु ख़ुदि नोटिस वठी ग़रीब माण्हूअ खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे ऐं जेको पाणी जी हथरादू खोट आहे, रेस केनाल समेत, राजवा समेत, ककोलवा समेत जेकी बि सिंध में केनाल निकिरंदा उन्हनि जी खाटी कराए उन्हनि में फिलफोर पाणी छॾियो वञे। असांजो माशी क़तलेआम आबादगारनि जो पियो थिए। असीं अपील था कयूं त ख़ुदा जे वास्ते सिंध वासियुनि सां इंसाफ़ कयो वञे। दुनिया जे आलमी इदारनि खे एहतजाज करे दाऊं करे रहिया आहियूं त सिंध में जेका अॻे गुरबत, बेरोज़गारी तमामु घणी ऐं केतिरनि सालनि खां पाणी जी हथरादू खोट जे करे असां वटि आबादियूं मुकमल ख़तमु थी चुकियूं आहिनि। असांजा केनाल उहे ख़तमु थी चुका आहिनि। हिन सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट मिली करे जेको आवाम जे मथां नज़ुलो किरायो आहे महांगी जो, जेसि ताईं महांगी ख़तमु न थींदी असांजे बेराजनि जूं खाटियूं न थींदियूं, पुछड़नि ते पाणी न पहुचंदो। सिंध पार्टी तरफ़ां हीअ असांजी जिदोजहद जारी रहंदी। घाटे टोड़ महांगाई अवाम खे तमामु कुचलियो थो वञे। एतिरे ताईं जो असांजा जेके सिंध जा सोर्स आहे, पाणी जा जेके वसीला उहे बंदि कई था वञनि। हाणे माण्हू करे त करे छा, कहिड़ो रस्तो बचे थो? हिकु महांगाई, ॿियो बेरोज़गारी, ॿियो पाणी जा जेके बि जिते असांजूं आबादियूं थियनि थियूं उहे बि हिननि बंदि करे छॾिया त हीअ माण्हू छा कंदा? हीअ रोडनि ते निकिरंदा। इहो ई तरीक़ो आहे। सिंध सां तमामु वैसाखातियूं थींदियूं थियूं रहनि। असांखां जीअण जो हक़ु खसियो थो वञे। असांजो एहतजाज पूरी सिंध में इहो सरापा आहे ऐं रहंदो। 60 रुपया हिकु धक में तेल महांगो कयो अथनि। तव्हांजो जॾहिं तेल महांगो थींदो त हर शइ महांगी थी वई। खंडु महांगो थी वियो, गिहु महांगो थी वियो त काॾे वञे अवाम ख़ुदकुशियुनि जे लाइ परेशान थियो आहे त माण्हू ख़ुदकुशी करे पाण मारींदा। जो हेॾी महांगाई थींदी त माण्हू छा ते माण्हू जा पेट पलबा। हींअर असांजी सीज़न पाणी जी आहे। पाणी हींअर ते असांखे खुलियो न आहे। पाणी असांजा बंदि लॻो पियो आहे। तव्हां ॾिसो त हिकु धक में 60 रुपया लीटर तेल चाढ़ियो वियो आहे। असांजी ज़िंदगी असांखे अन्न खाइण लाइ कोन्हे। हिकु पाणी जो बोरान, हिकु पाणी कोन्हे। कणकूं छनि थियूं त भाण महांगो, सारियूं छनि थियूं त पाणी कोन्हे। रोडनि ते असां मजबूर थी वेठा आहियूं। ख़ुदारा असां ते रहम कयो, ख़ुदारा असांजे सिंध ते रहम कयो, असांजे किनालनि ते रहम कयो, असांजे दरियाउनि ते रहम कयो। असां आबादी कयूं, असांखे पाणी ॾिनो। सिंध यूनाइटेड पार्टी पारां पाणी जी खोट, तेल जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ हिन निकितल एहतजाजी रैली ऐं धरणे में शरीक अॻुवाणनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त सिंध में महांगाई ते कंट्रोल करे ककोलनि ऐं वाहन जी खाटी कराए सिंध में पाणी पहुचाइणु